इसराइल ऐं हमास विच में थियल वेढ़ में 1000 खां वधीक माण्हुनि जे मारिजण ऐं 1.25 लख माण्हुनि जे बेघर थियण ते जिते सॼी दुनिया जे सियासतदाननि ऐं समाजी अॻवाननि मुज़म्मत जो इज़हार कयो आहे, उते शोबिज़ शख़्सियतुनि बि पंहिंजी राय जो इज़हार कयो आहे। ग़ज़ा ते इसराइली बमबारी खां पोइ केतिरनि ई हॉलीवुड ऐं बॉलीवुड शख़्सियतुनि फ़लस्तीनियुनि सां एके जो इज़हार कंदे ग़ज़ा में जल्द अमुन क़ाइम थियण जी दुआ कई आहे। फ़लस्तीनियुनि जे सपोर्टर जे तौर ते मशहूर बॉलीवुड अदाकार मार्क रफ़ालो पंहिंजे ट्वीट में हमलनि सां मुतासिर ग़ज़ा जे शहरनि खे मासूम करार ॾींदे संदन ख़ैरियत जी दुआ कई आहे। गॾोगॾु हुन हमलनि सबबि मुतासिर सभिनी शहरनि जी हिफ़ाज़त लाइ बि नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। अल जज़ाइर ॼाए अमरीकी मॉडल यूनिस फ़लस्तीनियुनि जे हक़ में इंस्टाग्राम ते पोस्ट कई ऐं इन ॻाल्हि ते हैरानी जो इज़हार कयो त दुनिया यूक्रेनी माण्हुनि खे आज़ादी जी जंग विढ़ंदड़ माण्हू लिखे थी, जॾहिं त फ़लस्तीनियुनि खे दहशतगर्द लिखियो वञे थो। हुन पंहिंजी पोस्ट में दावा कई त 2008 खां इसराइली फ़ौज 33,000 फ़लस्तीनी ॿारनि खे क़त्ल करे चुकी आहे ऐं हैरानी जी ॻाल्हि इहा आहे त इसराइल जी वहशत खे रुॻो गैर इंसानी अमली करार ॾिनो पियो वञे। न्यूज़ीलैंड जे रग्बी रांदीगर ऐं मॉडल सोनी बिल विलियम्स बि फ़लस्तीनियुनि सां एके जो इज़हार कंदे संदन ख़ैरियत जी दुआ कई ऐं पंहिंजी ट्वीट में फ़लस्तीन जो झंडो बि शामिल कयो। बॉलीवुड अदाकारा गोहर ख़ान बि फ़लस्तीनियुनि ते इसराइली ज़ुल्मनि ते ट्वीट कयो ऐं गॾोगॾु हुन दुनिया जे ॿिटे चहिरे ते हैरानगी जो इज़हार कंदे इहो चयो त हाणे अंधनि माण्हुनि खे इसराइल ते हमला छो नज़र अची रहिया आहिनि। हुन सवाल उथारियो त ॿियनि ते ज़ुल्म ऐं ॿियनि ते हमला करण वारा कॾहिं खां मज़लूम बणिजी विया आहिनि। हुन इसराइल ते हमास जे हमलनि जी मुज़म्मत कंदड़ माण्हुनि ॾांहुं इशारो कंदे खेनि अंधो करार ॾिनो। बॉलीवुड अदाकारा सवारा भास्कर बि फ़लस्तीनियुनि सां एके जो इज़हार कयो ऐं इंस्टाग्राम ते पोस्ट कई ऐं माण्हुनि खे चयो त जेकॾहिं कंहिं फ़लस्तीनियुनि ते इसराइल जे ज़ुल्मनि, घरनि ते कब्ज़नि, हमलनि, ॿारनि ऐं औरतुनि ऐं नौजवाननि जे क़त्ल, स्कूलनि, इस्पतालुनि ऐं घरनि ते कयल बमबारी ते कॾहिं ॾुख जो इज़हार नाहे कयो त हाणे इसराइल ते हमास जे हमलनि ते खेनि ॾुख छो थी रहियो आहे। इहे मुनाफ़िक़ माण्हू आहिनि। ॿिए पासे पाकिस्तानी अदाकारा सबा क़मर समेत ॿियुनि शोबिज़ शख़्सियतुनि फ़लस्तीनियुनि जे हक़ में आवाज़ उथारियो ऐं दुनिया में अमुन खे हथी ॾियण जो पैगाम ॾिनो। सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स ते अदाकारा सबा क़मर फ़लस्तीन आज़ाद थींदो जो नारो लिखियो। अदाकारा अरमीना ख़ान लिखियो त मुंहिंजी राय में फ़लस्तीनी दुनिया में सभ खां बहादुर माण्हू आहिनि। खेनि कंहिंजी बि हिमायत न आहे ऐं दुनिया संदन ख़िलाफ़ आहे। अनूशे अशरफ रदेमल ॾींदे लिखियो त तशद्दुद खे जनम ॾींदो आहे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त दुनिया फ़लस्तीन जी मदद करे त जीअं असां अहिड़ी रतो छाण खे न ॾिसूं।